सपनन में सिंध आहे, असांजे सपनन में सिंध आहे, असांजे जज्बन में सिंध आहे, शहादत जे रुतबन में खुतबन में असांजे सजदन में सिंध आहे, असांजे सजदन में सिंध आहे। अॼोके हिन एपीसी में मौजूद जामशोरे जी धरती जा मुतहरक सियासी, समाजी, मजहबी दोस्तों, जिए सिंधु देश, जिए रहबर सिंध साईं जीएम सैयद। अॼु पाण जामशोरे जी उन ज़मीन ते जामशोरे जे पासरी ताक़तवर माण्हुनि खे लड़कारण लाइ, अखियूं ॾेखारण लाइ, ताक़त ॾेखारण लाइ गॾिजा। सभ खां पहिरीं त पाण खे इहो तइ करणो पवंदो त समूरी ज़मीन जो नीलामी कंदड़ केरु आहे। उन्हनि खे वाज़ह चिटे नमूने हर एहतजाज में, प्रेस कॉन्फ्रेंस में, प्रेस रिलीज में, कचहरी में निंदणो पवंदो। जीअं सिंध क़ौमी महाज सम्झे थी तो थाणे बुलाक खान जे ज़मीनुनि जी नीलामी नंगनी दंगनि जा नारा हणंदड़ मलक असद सिकंदर आहे ऐं बीमारी जो नाटक करे बीमारी जे बिस्तरे ते आरामी आसिफ ज़रदारी आहे। उन सां शरीक मलक रियाज़ त हिकु लैंड माफ़िया आहे, उन ते पंहिंजो पैसो सीड़ायो आहे। उन सां गॾु जेके शरीक माण्हू आहिनि, जिन वटि इहो आहे त सिंध असांजी आहे, सिंध जा वारिस मालिक असां आहियूं, उहे माण्हू इनवाल आहिनि असांजे कखनि जी नीलामी में, असांजे कब्रिस्तान जी नीलामी में, असांजे मक़ामनि जी नीलामी में। उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे एहतजाज जी एजेंडा बणाइणो पवंदो, उन्हनि खे चवणो पवंदो त तव्हां चोर आहियो, असीं भाॻिया आहियूं, असीं वारिस आहियूं, असीं मालिक आहियूं, तव्हां घाड़ेरनि सां गॾु आहियो, तव्हां कौरनि सां गॾु आहियो, लुटेरनि सां गॾु आहियो। जेसीं ताईं पंहिंजी मौक़िफ़ खे चिटो ऐं वाज़ह न कंदासीं त असां कोस्तान जी ज़मीन खे न बचाए सघंदासीं। वरी हिकमत अमली सां, रथाबंदी सां, दायब सां, अटकलनि सां, कानूनी तरीक़नि सां उन ज़मीन खे जेका सो लैंड माफ़िया जे हवाले कयो वियो आहे। समूरा मुल्की जेका सो ताक़तवर माण्हू उन समूरे मनसूबे में शरीक आहे। असांखे बि उन ई सघ खे नज़र में रखंदे पंहिंजे समूरी सघ, समूरी ताक़त सां, वॾी जेका चुरत ऐं बहादुरी सां कोस्तान वासियुनि सां गॾु बीहणो पवंदो, उन जे ज़मीनुनि खे बचाइणो पवंदो, नंगनी दंगनि जा जेके नारा हणनि था उन्हनि खे रद्द करणो पवंदो। हक़ीक़ी वारिस ऐं मालिक असां आहियूं उन जामशोरे जा, असां आहियूं उन कोस्तान जा, ऐं असीं जेका उन धरती जी मालिकी वापसी करे सघूं था। शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो हिन धरती जो बहादुर आवाज़ हुयो ऐं शहीद बशीर खान कुरैशी उन सां जॾहिं कुलो मिलाए मैदान जदोजहद में रहंदा त उन का ताक़त उनखे रोके न सघंदी कंहिं कामयाबी लाइ। त इहो साॻियो तसलसल अॼु बि मौजूदु आहे सिंध में। शहीद जो फर्ज़ंद मौलाना राशिद महमूद सुमरो ऐं शहीद बशीर खान कुरैशी जो फर्ज़ंद सुनान खान कुरैशी अगर हिन अगर कोस्तान बचाइण जी इजाज़त कंदा त मूंखे यकीन आहे त दुनिया जी का ताक़त उन्हनि खे नाकाम नथी बणाए सघे। पाण हिकिड़ी लाइटली अंदाज़ में शइ खे नाहे वठणो। कोस्तान नथा बचायूं, उहे सम्झो असांखे सिंध बचाइणी आहे। असांजी सॼी सिंध नीलाम थी वई आहे। शुरूआत थी आहे थाणे बुलाक खान खां, हिकिड़ी कोशिश थी आहे हितां खां वठी कब्ज़ो शुरू कजे, पोइ उन कब्ज़े जी जेको वालार आहे सॼी सिंध ताईं पकेड़बी। तंहिं करे पाण खे वरी हिम्मत अमली सां, दाहब सां सभिनी खे सहेड़े ताक़त बणाए हिकु सघारो आवाज़ बणण जी ज़रूरत आहे। मां जामशोरे जे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा लॻाता वाइदा मुख़्तलिफ़
हूंदा पर पंहिंजी गॾिछण जो जेको महवर आहे, पंहिंजो जेको मोहबत जो महवर आहे, उहो सिंध आहे। उन सिंध जे करे पाण गॾु वेहंदासीं ऐं वेठा बि आहियूं ऐं हर तकलीफ़ जी इज़ाफ़ करण लाइ तयार बि आहियूं। तंहिं करे अॼोकी हिन एपीसी में मां हिकिड़ी गुज़ारिश रखंदुसि त अॼोके हिन इजलास खे जामिया शिकिल ॾियण लाइ का कमेटी तश्कील कयो जेका मुस्तक़िल तौर ते इन जो कासो मनसूब के खिलाफ़ पंहिंजो तहरीक उथारे ऐं उन तहरीक में मरकज़ी जेके अॻवान आहिनि उन्हनि खे शामिल कजे, जी हिन ज़ालिमनि सां, हिननि हाकिमनि सां, लुटेरनि सां, फ़ौरनि सां मुक़ाबिलो करे